वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां IMF जी MD क्रिस्टालिना जॉर्जिवा जी मुलाक़ात। IMF प्रोग्राम में हुकूमती सुधारनि सां हासिल कयल मैक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम ते ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म IMF जे फंड सहूलत तहत अघ भराई बाबति ब्रीफिंग ॾिनी। टैक्स सुधारनि, तवानाई शोबे जी बहितर कारकर्दगी ऐं अहम शोबनि में अघ भराई बरक़रार रखण जो अज़्म। क्रिस्टालिना जॉर्जिवा IMF प्रोग्राम जे इसराइती तरीक़ो लागू करण ते पाकिस्तान जी वाखाण कई। IMF MD सुधारनि ते अमल दरामद करण ते वज़ीर आज़म जी वाखाण कई। IMF जी MD चयो त पाकिस्तान जी मईशत बहितरी तरफ़ वञी रही आहे। हुकूमती कोशिशुनि सां माइक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम वाखाण जोॻो आहे। क्रिस्टलिना जॉर्जिवा IMF प्रोग्राम तहत सुधारनि ते पाकिस्तान जी वाखाण कई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो तक़रीब खे ख़िताब चवे थो हुकूमत जो कम पॉलिसी फ्रेमवर्क फ़राहम करणु आहे। सिंध सरकार पारां सूबे में 8000 इलेक्ट्रिक बसूं हलाइण जो ऐलान। मौसमियाती तब्दीली के चैलेंजिस के मुंहुं ॾेई रहिया आहियूं। मौसमियाती तब्दीली के चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ प्राइवेट पार्टनरशिप ज़रूरी आहे। सिंध सरकार चैलेंज के मुंहुं ॾियण जी सलाहियत रखे थी। तरक़ीअ खे मुतासिर कंदड़ चैलेंजिस नज़रअंदाज नथा करे सघजनि। समाजी इक़्तिसादी चैलेंजिस माण्हुनि खे मुतासिर करे रहिया आहिनि। कुदरती आफ़तुनि ऐं मुआशी अदम इस्तेहकाम सबबु इहे चैलेंजिस वधी रहिया आहिनि। सिंध में ॿोॾि सबबु लखे माण्हू बेघर थिया। पाणी जी खोट वॾो मसइलो आहे जंहिंसां ज़राअत मुतासिर थी रही आहे। गुरबत जे ख़ात्मे में तालीम जो अहम किरदारु आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो तक़रीब खे ख़िताब। चयाईं असां सभु गॾिजी सिंध खे ख़ुशहाल बणाईंदासीं। कराची में ट्रांसपोर्ट जी बहितरी लाइ बसूं हलायूं। 8000 इलेक्ट्रिक बस हलाइण जो मंसूबो शुरू करण वञी रहिया आहियूं। 3 मरहलनि में मास ट्रांसिट सिस्टम लाइ 8000 इलेक्ट्रिक बसूं शामिल कंदासीं। नई CPEC मंसूबे में रोज़गार जा मौक़ा मिलंदा। हज़ारे नौकरियूं पैदा करण सां मुआशी इस्तेहकाम ज़रूर ईंदो। फ़ौजी अदालतुनि में आम शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ केस जी सुप्रीम कोर्ट में ॿुधणी जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जी सरबराही में 7 रुकनी बेंच केस जी ॿुधणी करे रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी दावत ते तुर्किया जो सदर रजब तय्यब एर्दोगान अॼु पाकिस्तान जे 2 ॾींहनि जे दौरे ते इस्लामाबाद ईंदो। रजब तय्यब एर्दोगान आला सदर जे वफ़द सां गॾु इस्लामाबाद पहुचंदो। वफ़द में वज़ीर आला मुल्कदार ऐं कॉर्पोरेट अॻवान शामिल हूंदा। पाकिस्तान आमद ते संदसि शानदार आजियां कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं सदर एर्दोगान पाक तुर्क स्ट्रेटेजिक कोऑपरेशन काउंसिल जे 7 इजलास जी गॾियल सदारत कंदा। इजलास जी पुॼाणी ते गॾियल पधिराई जारी कई वेंदी। अहम मुआहिदनि यादाश्तनामनि ते सहीयुनि जो बि इम्कान। ॿई अॻवान प्रेस स्टेक आउट खे बि ख़िताब कंदा। तुर्क सदर एर्दोगान सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म सां धारदार मुलाक़ातूं बि कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी ऐं मुआशी मामलनि जो जाइज़ो वरितो वेंदो। FBR जी वसूली ते मूंखे एतिराज़ आहे। गुज़िरियल साल मुंहिंजे ख़्याल में 80 अरब रुपया खां वधीक रक़म गॾु थी। गुज़िरियल साल जी रक़म असांखे हिन साल मिले थी। शिकायत आहे त जेका रक़म वक़्त ते जमा थिए थी उहा वक़्त ते नथी मिले। वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो आहे त रक़म खे वक़्तसिर मुंतक़िल कयो वञे। डोमिसाइल मामले ते असां जांच कयूं पिया। ग़लती कंदड़नि खे सज़ा ॾिनी वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। छकनि ऐं चौकनि जी बरसात लाहौर खां कराची मुंतक़िल। ट्रायंगुलर क्रिकेट सीरीज़ पाकिस्तान ॾखण अफ्रीका विच में मुक़ाबिलो अॼु थींदो। अॼु नेशनल स्टेडियम कराची में पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में मुक़ाबिलो थींदो। मैच खटींदड़ टीम जुमे ते न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ ट्रॉफीअ लाइ मुक़ाबिलो कंदी। कोरंगी में ट्रक साड़ण वारो मामलो। मुहाजिर क़ौमी मूवमेंट जे सरबराह आफ़ाक़ अहमद खे दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में आंदो वियो। कोरंगी जे अवामी कॉलोनी थाणे ते वाक़े जो केस दाख़िल कयो वियो।
केस ट्रक ड्राइवर फरीद खान जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। केस में दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया। ट्रक खे बाहि मुहाजिर क़ौमी मूवमेंट जे सरबराह आफ़ाक़ अहमद जे हुक्म ते लगाई वई। हैवी ट्रैफिक खे शहर में दाख़िल थियण ते आफ़ाक़ अहमद रोकण जो चयो। FIR जो मतन जिन अस्पताल के सिंध हुकूमत हवाले करण खिलाफ सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। सिंध हुकूमत जवाब जमा कराए छॾियो। अदालत जो जिना अस्पताल ऐं जिना यूनिवर्सिटी जी इंतज़ामिया खे जवाब दाख़िल करण जो हुकुम। अदालत केस जी ॿुधणी 4 हफ़्तनि ताईं मुलतवी करे छॾी। गज़ा खे ख़रीद करण वारा न आहियूं, उनखे अमरीकी इंतज़ामिया मातहत वठंदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे हुकूमती ख़र्चनि में कटौती जे मामले ते जजनि तरफ़ां मुखालफ़त ते तनक़ीद। चवे थो उमीद आहे त जज इहो करण ॾींदा जंहिं लाइ अवाम चूंडियो। व्हाइट हाउस में सदर डोनाल्ड ट्रंप मुख़्तलिफ़ एग्ज़ीक्यूटिव ऑर्डरनि ते सहियूं कयूं। जज असांखे फ्रॉड जो पतो लॻाइण वारे केस खां रोके सघनि था। हमेशह अदलिया जे फ़ैसिले ते अमल कंदो आहियां। अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ अपील कंदुसि त मामले में देरि थींदी। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू हमास सां जंगबंदी मुआहिदो ख़त्म करण ऐं ॿीहर गाज़ा ते जंग मरण जी धमकी ॾेई छॾी। इसराइल जे वज़ीर आज़म छंछर ताईं यरग़मालियुनि जे आज़ाद न थियण जी सूरत में गाज़ा में जंग ॿीहर शुरू करण जी धमकी ॾिनी। इसराइल तरफ़ां मुआहिदे जे अहम शिकनि जी भञकिड़ी ते हमास जवाबी क़दम खणंदे वधीक 3 यरग़मालियुनि खे आज़ाद करण खां इनकार करे छॾियो हो। उर्दन, मिस्र ऐं सऊदी अरब फ़लस्तीनियुनि खे बेदख़ल करण वारे ट्रंप जे मंसूबे खे रद्द करे छॾियो। सऊदी काबीना बि गज़ा मां फ़लस्तीनियुनि जी जबरी बेदख़ली खे रद्द करे छॾियो। सऊदी वली अहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान जी सदारत हेठि सऊदी काबीना जो इजलास में फ़लस्तीनियुनि जी बेदख़ली बाबति इसराइली बयाननि जी मज़म्मत कई वई। सऊदी काबीना बरियासती हल खे ख़िते जे मुस्तक़िल अमन जो बुनियादु क़रार ॾिनो। गॾियल क़ौमुनि में ईरान जे नुमाइंदे सलामती काउंसिल खे ख़त में सदर ट्रंप जे चिड़ ॾियारींदड़ बयाननि जे नतीजनि खां ख़बरदार करे छॾियो। ईरानी नुमाइंदे चयो त ट्रंप जा धमकी वारा बयान ॻणती जोॻा ऐं ग़ैर ज़िम्मेवाराना आहिनि। ट्रंप जी लापरवाही ऐं बयान आलमी क़ानून जी भञकिड़ी आहिनि। सलामती काउंसिल खे अहिड़नि नामुनासिब बयाननि आॾो चुप न रहणु घुरिजे। कंहिं बि अघराई जा नतीजा निकिरंदा ऐं ज़िम्मेवार अमरीका हूंदो। फ्रांसीसी सदर भारतीय वज़ीर आज़म सां हथ न मिलाईंदे खेसि नज़रअंदाज़ करे छॾियो। पेरिस में आर्टिफिशियल इंटेलिजेंस समिट दौरान फ्रांसीसी सदर एमानुएल मैक्रोन भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी सां हथ न मिलायो। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में फ्रांसीसी सदर ॿियनि मुल्की अॻवाननि सां हथ मिलाईंदे भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे नज़रअंदाज़ करे छॾियो। वीडियो में ॾिसी सघिजे थो त फ्रांसीसी सदर एमानुएल मैक्रोन ॿियनि मुल्कनि जे सरबराहनि सां मिली रहियो हो त पासे में वेठल भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी 2 भेरा हथ अॻिते करण साण से मिलण जी कोशिश कई, पर हुन खेसि नज़रअंदाज़ कयो। गॾियल अरब इमारतुनि सऊदी अरब समेत 7 मुल्कनि मां वधीक 34 पाकिस्तानी बेदख़ल। इमिग्रेशन ज़रियनि मूजिबि सऊदी अरब मां 3 ब्लैक लिस्टुनि समेत 5 ॼणनि खे डिपोर्ट कयो वियो। हिक खे UAE ॾांहुं इमिग्रेशन खां इनकार करे वापसि मोकिलियो वियो। 11 खे जेलुनि मां आज़ादु कयो वियो। 4 खे वधीक रहण जे करे जिलावतन कयो वियो। चाछड़ो बरसा नौजवान ऐं नारीअ जो खूह मां लाश हथे। वाक़ियो आपघात करार। ॻोठ कांकियो में 18 साला केवल कोहली ऐं 16 साला नारी भागू कोहली जा खूह मां लाश हथाया। ॻोठाणनि जो चवणु आहे त नारी ऐं नौजवान मुबैना तौरु खूह में टपो ॾेई ज़िंदगी जो अंत आंदो। नारी जे कुझु ॾींहंनि में शादी थियल हुई। रिश्ते में पाण में ॿई सौट आहिनि। इलाइक़े में चौबल आहिनि त पसंदि जी शादी न थियण ते नौजवान ऐं नारी अहिड़ो क़दम खंयो आहे।
सोबतेरो भरिसां हथियारबंदनि जो घर ते हमलो, हिकु ॼणो क़तल, 2 माण्हू ज़ख़्मी। ॻोठ ख़ाकी भरिसां ॼातल हथियारबंदनि जे हमले में मोर रिंद थॾे ते क़तल थी वियो। गोलियूं लॻण सबबि रशीद रिंद ऐं शहमी रिंद ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो कारहें तकरार तां पेश आयो। वधीक जांच करे विया आहिनि। ऐं रोहिड़ी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। मोमिन पकोड़ाई भरिसां अञातल हथियारबंदनि जी फायरिंग में कलीम हैदर शाह खे क़तल करे छॾियो। इतलाह मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जे लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो।